इंतहाई वाजिबुल एहतराम पीरे तरीक़त रहबरे शरीयत हजरत किबला साईं मियाँ अब्दुल खालिक कादरी सज्जादा नशीन दरगाहे आलिया कादरिया भरजूली शरीफ पीरे तरीक़त रहबरे शरीयत हजरत किबला साईं सैयद गुलाम रिजवानी जीलानी दामत बरकातुमुल आलिया स्टेज ते बैठल तमाम मशाइख उज़्ज़ाम सादात किराम उलमाए किराम हुफ़ाज़ उज़्ज़ाम बिरादरान इस्लाम अज़ीज़ दोस्तों मुसलमान भाइरों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती इल्म दीन सिकंदरी साहब जंजे दावत नवाबुल औलिया कॉन्फ्रेंस जे अंदर हिन बाबरकत महफिल में मूं सूरत फातिहा जो आखिरी आयतूं अवां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि। मुख्तसर टाइम जे अंदर उन्हनि जे मुतालिक अवां जे साम्हूं चंद गुज़ारिशूं पेश कंदुसि। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला अवां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। सूरत फातिहा कुरान करीम जी उहा सूरत दुनिया जे अंदर जेकी भी पाण के मुसलमान समझन था या मुसलमान सदाइन था मुसलमान पाण के शो कराइन था बगैर के जमाती तफरीक जे बगैर के मजहबी तफरीक जे बगैर के मसलकी तफरीक जे हर मानू पाण के मुसलमान सदाइण वारो जदे भी नमाज पढ़ंदो वा नमाज जे अंदर सूरत फातिहा जी तिलावत कंदो वा अकेलो वा पंहिंजे मुंह नमाज पढ़े थो सूरत फातिहा पढ़ंदो वा ऐं फातिहा पढ़ण उन जे मथां नमाज जे अंदर वाजिब आहे। इमाम जे इख्तिदा में नमाज माण्हू अदा करे थो त पोइ क़िराअत सिर्फ़ इमाम कंदो आहे। मुक़्तदीअ खे ख़ामोश रहण जो हुकुम आहे ऐं हुकुमन उहा मुक़्तदीअ जी बि क़िराअत थी वेंदी आहे छो त मदीने वारे फरमायो आहे क़िराअतुल इमाम लहू क़िराअतुल इमाम जी क़िराअत इहा मुक़्तदी जी क़िराअत आहे लिहाज़ा हुकुमन हुन जी बि क़िराअत अदा थी वेंदी। त हर नमाज़ी नमाज जे अंदर सूरत फातिहा पढ़े थो ऐं अल्लाह खां इहो सवाल करे थो इहदिनस सिरातल मुस्तक़ीम या अल्लाह असांखे सिधे रस्ते ते हला सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम उन्हनि जो रस्तो जंहिंजे मथां तो नेमत फरमाई आहे गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन गज़ब थियलनि जो बि न ऐं गुमराहनि जो बि न मौला असांखे उन्हनि जे रस्ते ते हलाए जंहिंजे मथां तो इनाम फरमायो। तव्हां तवज्जो घड़ी खन हेॾे कयो मां तव्हां सां थो ॻाल्हायां पोइ अवां जी मर्ज़ी आहे जाॾे बि निहारियो महफ़िल जे आदाब जे ख़िलाफ़ आहे मां तव्हां सां ॻाल्हायां तव्हां कनातुनि ॾे निहारियो इहो मुनासिब न आहे। गौर सां वेही चंद ॻाल्हियूं ॿुधो ॿुधंदो ॿुधाईंदुसि न ॿुधाईंदव त रोज़े दवे जो फ़क़ीर आहियां भेज पगारा नारो चयो हलो सही आहे न बाबा ॿुधबो त ॿुधाइबो न ॿुधबो त हरू भरू थोरी माण्हू जी समा ख़राशी कबी पर साईं घुरायो आहे मां पंहिंजे मुख़्तसर टाइम जे अंदर चंद गुज़ारिशूं अर्ज़ कयां थो उन्हनि खे तव्हां ॿुधण जी कोशिश कयो। हाणे हर नमाज़ी जेको बि नमाज़ पढ़े थो जेको पाण खे मुसलमान समझे थो सलाहे थो मूं अॻ में अर्ज़ कयो बग़ैर कंहिं मजहबी मसलकी तफरीक जे शियो आहे त नमाज़ पढ़े इहा सूरत पढ़ंदो
वहाबिया पढ़े नमाज पढ़ंदो इहा सूरत पढ़ंदो, गैर मुक़ल्लिदा नमाज पढ़ंदो इहा सूरत पढ़ंदो, देवबंदिया नमाज पढ़ंदो इहा सूरत पढ़ंदो, बरेलविया सुन्निया नमाज पढ़ंदो इहा सूरत पढ़ंदो, फातिहा पढ़ंदो, आखिरी आयतूं पढ़ंदो जंहिंमें दुआ जे मथां आखिरी हिस्सो दुआ जे मथां मुश्तमिल आहे। हाणे हर नमाज़ी नमाज जे अंदर अल्लाह के अर्ज़ करे तो इहदिना सिरातल मुस्तक़ीम, या अल्लाह असां खे सिधे रस्ते ते हला। कहिड़ो रस्तो? सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, मौला जंदे तुंहिंजो इनाम आहे, जंदे तो नेमत फरमाई आहे, असां खे उन्हनि जे रस्ते ते हला जंदे ग़ज़ब थियो। इन्हनि जो रस्तो बि न, जेके गुमराह थिया उन्हनि जो बि रस्तो न। जेकॾहिं शीओ थो पढ़े त बि फातिहा पढ़ंदो, वहाबी थो पढ़े फातिहा पढ़ंदो, गैर मुक़ल्लिद पढ़े फातिहा पढ़ंदो, बरेलवी पढ़े फातिहा पढ़ंदो, देवबंदी पढ़े फातिहा पढ़ंदो। हर नमाज़ी नमाज जे अंदर अल्लाह खां सवाल थो करे, मौला सिधे रस्ते ते हलाइजा, जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आहे उन्हनि जे रस्ते ते हला। ख़ुदा जी नेमत कंहिंजे मथां आहे? हुज़ूर जी हदीस आहे, अल क़ुरान युफ़स्सिरु बादहू बादा, क़ुरान जो हिकु हिस्सो ॿिए हिस्से जो तफ़सीर बयान कंदो आहे। क़ुरान करीम जो हिकिड़ो हिस्सो ॿिए हिस्से जे मुतज़ाद न हूंदो आहे, टकरा में न हूंदो आहे, तफ़सीर ऐं तौज़ीह हूंदो आहे। क़ुरान जे ॿिए हिस्से जे अंदरि ॿी ॼात ते अल्लाह ताला उन जी वज़ाहत बयान फरमाई, नेमत कहते आ, इनाम कहते आ। अल्लाह जो कुरान फरमाए तो अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। अल्लाह जी जंदे मथा नेमत आ, उहे नबी सवेरा हल, सिद्दीक़ हल, शहीद हल, सालिह बना हल, ये चार वे जमातूं आहिनि जंहिंजे मथा अल्लाह जो इनाम आ, अल्लाह जी नेमत आ। माना इन चइनी जमातुनि वारो जेको रस्तो आ उहो सिरात मुस्तक़ीम आ। ऐं हर नमाज़ी नमाज जे अंदर अल्लाह के अर्ज कंदो आ, मौला सिरात मुस्तक़ीम ते हला, या अल्लाह सीधे रस्ते ते हला, उन्हनि जे रस्ते ते हला जंहिंजे मथां तुंहिंजो इनाम। हाणे इनाम चइनि जमातुनि जे मथां, नबीअनि जे मथां, सिद्दीक़नि जे मथां, शहीदनि जे मथां, सालिहनि नेकनि माण्हुनि जे मथां अल्लाह जो इनाम आ। ॼण त अल्लाह खे असां अर्ज़ कयूं था नमाज़ में, मौला सिधे रस्ते ते हला, माना नबीअनि जे रस्ते ते हला, सिद्दीक़नि जे रस्ते ते हला, शहीदनि जे रस्ते ते हला, नेकनि सालिहनि जे रस्ते जे मथां मौला असांखे तूं हलाइजां। नमाज़ में त माण्हू सवाल करे थो, मौला नबीअनि जे रस्ते ते हला जंहिंते तुंहिंजो इनाम आ, सिद्दीक़नि जे रस्ते ते हला जंहिंते तुंहिंजो इनाम आ, शहीदनि जे रस्ते ते हला जंहिंते तुंहिंजो इनाम आ, सालिहनि बाननि जे रस्ते जे मथां असांखे हला जंहिंजे मथां तुंहिंजो इनाम आ। माना सिरात मुस्तक़ीम इन चइनि जमातुनि जो रस्तो आ, नबीअ सगोरे जो रस्तो, सिद्दीक़नि जो रस्तो, शहीदनि जो रस्तो, सालिहनि जो रस्तो। अर्ज़ मां कयो, हर नमाज़ी नमाज़ में दुआ अल्लाह खां घुरे थो, कहिड़े बि फ़िरके सां ताल्लुक़ रखे, मुस्लमान सम्झे थो या सजाए थो या दावा थो करे, हुजे या न हुजे इहो मसालो अलॻि आहे, पर हर मुद्दई इस्लाम जेको बि इस्लाम जी दावा थो करे पाण खे मुस्लमान थो सम्झे, नमाज़ पढ़ी अल्लाह खां दुआ थो घुरे, मौला इन चइनी जे जमातुनि जे रस्ते ते हला। हिकिड़ा वरी उहे माण्हू जेके नमाज़ पढ़ी करे ॿाहिरि निकिरंदा चवंदा बाबा नबीअनि जे रस्ते जी ज़रूरत न आहे, असां सिधो अल्लाह ॾे था हलूं, असांखे सिद्दीक़नि जी ज़रूरत न आहे, सिधो ख़ुदा ॾे था हलूं, असांखे शुहदा जी ज़रूरत न आहे, सिधो अल्लाह ॾे था हलूं, असांखे सालिहनि नेकनि अल्लाह वारनि ख़ुदा जे वलीअनि दोस्तनि जे रस्ते जी असांखे का बि ज़रूरत न आहे, डायरेक्ट पाण अल्लाह जे रस्ते ते था हलूं। मार्ज कयो नमाज़ में त हर माण्हू अल्लाह खां सवाल कयो, सिधे रस्ते ते हला जंहिंते मौला तुंहिंजी इन नेमत आ, उन्हनि जे रस्ते ते हला। अल्लाह फरमायो नेमत मुंहिंजी चइनि जमातुनि जे मथां, नबीअनि, सिद्दीक़नि, शहीदनि, सालिहनि जे मथां। हाणे नमाज़ में त सवाल कयई, नमाज़ खां ॿाहिरि निकितो, हिकिड़े चयो असां नबीअनि खे कोन था मञूं, उन्हनि जे फज़ाइल खे नथा मञूं, उन्हनि जे मनाक़िब खे नथा मञूं, उन्हनि जे कमालात खे नथा मञूं, हुजूर जो इल्म ग़ैब नथा मञूं, हुजूर जे हाज़िर नाज़ुक जा इनकारी हो, अंबिया जे शान में बेअदबी गुस्ताखी। ॿिया नमाज़ पढ़,
मच्छर ऐं मक्खियूं एतिरियूं वेहल जो हमरान खे हथ हण खां फुर्सत ई कान्हे कि असां सिद्दीक़नि खे कोन था मञूं। सिद्दीक़नि जे सरदार अबू बकर सिद्दीक़ खे नथा मञूं। नमाज में नमाज पढ़ी दुआ घुरी ॿाहिरि निकितो कि असां शहीदनि खे नथा मञूं। शहीदनि जे सरदार इमाम हुसैन खे नथा मञूं। यज़ीद जी हिमायत कल, इमाम जी मुखालिफ़त कल। नमाज में रस्तो घुरियो शहीदनि वारो, नमाज में रस्तो घुरियो सिद्दीक़नि वारो, नमाज में रस्तो घुरियो नबीअनि वारो। ॿाहिरि निकिता कोन था मञूं शहीदनि खे। नमाज में रस्तो घुरियो नेकनि सालहनि वारो। ॿाहिरि निकिता चवंदा वलीअनि खे मञूं नथा, पिटाईअ ते वञो ई न। कलंदर में छा करे रखियो आहे? रोज़े वारे वटि छो था वञो? बरचूंडी में छो था वञो? सोई शरीफ़ में छो था वञो? नवाब लौलिया जे दरगाह ते छो था वञो? शाह रुकन आलम में छो था वञो? हज़रत गौसुल आलमीन जे दरबार में छो था वञो? नमाज में तर्द कई मौला न चङी जमातनि जे रस्ते ते हला। ॿाहिरि निकितो त कंहिंखे मञण जे लाइ तयारी कोन्हे को। चवंदो मां पंहिंजे मुंहुं आहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं वणे तीअं मां कयां, जीअं वणे मां तीअं मां हलां। मां अर्ज़ु थो कयां तव्हां अंदाज़ो लॻायो नमाज में जेको घुरियई ॿाहिरि उन जे ख़िलाफ़ थो हले। हाणे ॾिसणो पवंदो त नमाज में सचा केरु हल? नमाज जे अंदरि सचा उहे आहे जेके नमाज खां ॿाहिरि बि उन्हनि जे रस्ते ते हलनि जंहिंजे रस्ते ते हलण जे लाइ नमाज में दुआ घुरियो। जोर सां सुभान अल्लाह चओ। आवाज़ थोरो वधायो। ॾाढा सुभान अल्लाह। टेम मुंहिंजो ॼाण पूरो थियो, अवां जे सुस्तीअ में पूरो थी वेंदो। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह जोर सां चओ। नमाज में सवाल कई मौला नबीअनि जे रस्ते ते हला, सिद्दीक़नि जे रस्ते ते हला, शहीदनि जे रस्ते ते हला, नेकनि सालहनि जे रस्ते ते हला। ॿाहिरि निकितो नमाज वारी ॻाल्हि ई विसरी वई। अल्लाह जे नबीअनि जे शान में तो ही नथो बके वेठो। सिद्दीक़नि जे सरदार जे शान में, अबू बकर सिद्दीक़ जे शान में घटि वधि ॻाल्हाए थो। नमाज में शहीदनि जो रस्तो घुरी ॿाहिरि निकितो शुहदा जे बारे में घटि वधि ॻाल्हाए। सैयद शुहदा सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ात खे हक़ जो इमाम तस्लीम न करे यज़ीद जी हिमायत में लही अचे। माना नमाज में हिकिड़ो सवाल आहे, ॿाहिरि हमराह खे ॿियो आहे। नमाज में घुरियो हुयई मौला वलीअनि जे रस्ते ते हला, सालिहनि जे रस्ते ते हला, नेकनि जे रस्ते ते हला। ॿाहिरि निकितो आहे त औलिया खे मञण जे लाइ तयारी कोन्हे को। मालूम थियो नमाज में सवाल हिकिड़ो कई, ॿाहिरि निकितो त ॿी ॿोली पियो ॻाल्हाए। नमाज में आ त हिकिड़ी ॻाल्हि, ॿाहिरि आ त ॿी ॻाल्हि। इन खां वधीक मुनाफ़िक़त छाखे चयो वेंदो आहे? अंदरि आ त सवाल हिकिड़ो, ॿाहिरि निकितो त सवाल ई ॿियो, ॻाल्हि बि तिरसाई बि मामिलो ई मुख़्तलिफ़ थी वियो। इन जो मतिलबु इहो थियो इहो ॿाहिरि निकिरी जेको नबीअनि जे रस्ते खां हटी वियो, सिद्दीक़नि जे रस्ते खां हटी वियो, शहीदनि जे रस्ते खां हटी वियो, सालिहनि जे रस्ते खां हटी वियो। इहो नमाज में सच्चो कोन्हे को, इहो नमाज में कूड़ो आहे, नमाज में ठग आहे, नमाज में बातिल आहे, नमाज में दाख़िली करण वारो आहे। इहो माण्हू नमाज जे अंदरि सच्चो कोन्हे को। नमाज में सच्चो उहो आहे जो नमाज में जेको सवाल कयई, जंहिंजे रस्ते ते हलण जो सवाल कयो अथई, नमाज मां ॿाहिरि निकिरण खां बाद में बि उन्हनि जे रस्ते ते हलंदो हुजे। जो सुभान अल्लाह। नाराज़ न थिजो के किथे गुथल हूंदा, के किथे खुटल हूंदा, के नबीअनि जे मामले में पोइते, के सिद्दीक़नि जे मामले में पुठिते, के शहीदनि जे मामले में पोइते नज़र ईंदा, के औलिया अल्लाह जे मामले में पोइते नज़र ईंदा। नमाज में सच्चो, ॿाहिरि सच्चो तो नज़र ईंदो त या रसूल अल्लाह चवण वारो सुन्नी मुस्लमान। जोर सां चओ सुभान अल्लाह। माना नमाज में सच्चो आहे त सुन्नी आहे। ॻाल्हि वणे थी त सुभान अल्लाह चओ। ॿिया नमाज में सचा कोन्हनि खे। नमाज में सवाल कयो
नबियन जो रस्ते ते हलाए जा मौला बाहर निकता गाली भी नबियन जे अंबिया हुजूर सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में बेअदबी करे मना इहो भी हटी वयो जेको सिद्दीकन के न मने सिद्दीकन जे सरदार अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु के खलीफे अव्वल मञण जे ला हमरा तैयारी कोने को ओ दादा इहो माण्हू भी तव्हां खे पुठिते नज़र ईंदो शहीदन जे सरदार तमाम शुहदा वरी सैयद शुहदा इमाम हुसैन जे बारे में अमा के खुटल जेको नज़र अचे इहो भी नमाज में कूड़ो आहे सचो न आहे जेको औलिया अल्लाह जे जमात खे छॾे अमल बि उन जा ॿिया त अक़ीदा बि उन जा ॿिया आहिनि इहो माण्हू बि तव्हां खे नमाज में खुटल नज़र ईंदो इन्हनि चइनी जमातुनि जे अक़ीदे अमल जे मथां हलंदो आहे त सिर्फ़ सुन्नी हलंदो आहे जंहिंजो अक़ीदो इहो ॾाढा सो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा के भी मञो मुस्तफा जे अहल बैत अतहार के भी मञो शक अथव त भली न ॻाल्हायो पक अथव त सुभान अल्लाह ॾाढा जंहिंजो पंज तन पाक सां प्यारो ना जेको मञींदो चारई यारना जंहिंजो पंज तन पाक सां प्यारो ना जेको मञींदो चारई यारना तंहिंजे कलमे जो एतबारो ना तंहिंजे कलमे जो एतबारो ना तने तड़ियलनि खां से धार आहियूं सी हैदर जा हुबदार आहियूं कंदा आले नबी सां प्यारो आहियूं सी हैदर जो सुभान अल्लाह चओ सुन्नी अहल बैत के मञण वारा हन जो सुभान अल्लाह पर इहे न जे राफ़िज़ी मञींदो आहे इहे न जे तफ़सीली मञींदो आहे सुन्नी उहे मञींदो आहे जो मञण जो हक़ आहे तो सुभान अल्लाह ये तव्हांजे हालात हाले जी वारा हज़रत नवाबुल औलिया खां फैज़ बि वठनि अक़ीदो बि वरी ॿियो हज़रत नवाबुल औलिया जो त अक़ीदो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पैदाइश का 72,000 साल पहिरियां अल्लाह आमिना जे लाल जे नूर खे पैदा फरमायो सुभान अल्लाह तू आदम खां भी आई अवल रब तोखे कयो आहे ख़तमुर रुसूल तू आदम खां भी आई अवल रब तोखे कयो आहे ख़तमुर रुसूल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल सारे आलम में इंसान नबी तुझे शान मथा जा कुर्बान नबी घोरिया दार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा तो सुभान अल्लाह वक्त में गुंजाइश नाहे जो इन ॻाल्हियुनि खे वज़ाहत सां बयान कयो वञे अज़ीज़ो दोस्तो मुस्लमान भाइरो जे अल्लाह जे कामिल वलीअ जे उर्स मुबारक में आया आहियो हज़रत नवाबुल औलिया रज़ी अल्लाह ताला अन्हु व रहमतुल्लाह अलैहि उनखे औलिया जो जेको नवाब बनायो सिंध जो जेको नवाब बनायो उहो न को तो बनायो आहे न को मुंहुं बनायो आहे अॼुकल्ह कंहिंखे लक़ब नलका वञी भरमार लॻी पई के शागिर्द वेठा पढ़ाईंदा भली थोड़ी लक़ब जो लायक न हुजे त बि शागिर्द वेठा मथे कंदा या मुरीद वेठा मथे कंदा पर नवाबुल औलिया के नवाब जेको लक़ब ॾिनो सो पंहिंजे मुर्शिद गौसल आलमीन ॾिनो हुयो
चो सुभान अल्लाह जो काथे मुल्तान काथे संजरपुर हिता खीर बुजुर्ग खड़े मुल्तान जे सरजमीन ते रोज पहुंचाए जोरा सा सुभान अल्लाह चो और तो मदे खणी तो सुभान अल्लाह जे वली जी करामत हिता निकरे मुल्तान एक दफे मींह हो ठो ॾाढो माण्हुनि पे समझो जमात फकीरनि पे समझो अॼु सही नवाब औलिया ख्वाजा मोहम्मद मूसा नहीं तो कोन पहुंची सघंदो इंतजार हो हजरत नवाब औलिया में तशरीफ वठी आयो खीर खणी चओ सुभान हजरत गौसल आलमीन फरमायो पुट खणी आए सही खणी आयो वेठो थी आयो ॾिठो तक बरसात ॿाहिर मींहुं पियो वसे पर नवाब औलिया जा कपड़ा सुकल आहिनि आला थिया ई कोन बकर जे किले में हिकिड़ो बुजुर्ग वेठो रात जो टाइम हो सर्दी जी रात हुई मींहुं पे वसियो मथा छत मां का गंदगी किरी पई बुजुर्ग जी चादर पली थी पई मुरीद के चया भाई ये चादर खण बाहर वने नगे धोई सुकाए अच त मां चादर बधी तहज्जुद पढ़ंदुस सही रात सो बिस्यारो मींह जा गज गोड़ा लगा पिया आऊं चादर धोंदुसि इहा वरी सुकंदी सा साईं पाईंदा वरी तहज्जुद पढ़ंदा बुजुर्ग चयोसि बेअकुल है मूं चयो हो मां त बस करे छॾी छो मैं सज्जाद रंगी गुल घर पीरे मुका गोयत के सालिक बेखबर नबुवत ज़राह रसूल अल्लाह सुभान अल्लाह जो पीर जे कामिला हुकुम करे तो चओ करे दे उन जे जुबान में असर थींदो आ किसे हाज़िर मां खणा थो फकीर चादर खणी बाहर निकतो मींह जा हुजन सुठे वाजट गज गोड़ लगा पिया बरसात वड फुड़ी पई वसे भई फकीर ये घटियो मटाए हिय जो निकतो साईं जी आस्थाने का दरबार का बाहर जो निकतो एकड़ी घटाई घटी मटाए बे में निकतो नको रात नको बिन मन पैजो मोजादा मींह मंझंद ते सिज मथे टाक मंझंद ते बीठो वडी उस लगी पई ये बाहर जो वे तो वहा पियो है पातो वनी जल्दी में चादर के धोते यहाँ से गर्मी जी मौसम सुज मथे बीठो आ खणी जो हेडे होडे हलाए त चादर सुकी वई वेड़े सेड़े बगल में दई उहा गिटी मट करे जरे हेडे अंदर जो साईं जी आस्थाने दे त दिसे तो सुभान अल्लाह साडी रात लगी पया सागो मींह वसी रहियो आ चादर लिकाए सिधो साईं के थे पंहिंजे मुर्शिद के नहीं के भला ये चादर आ बुजुर्ग फरमाया बा कर खबर धोपी वई से धोपी वई सुकी भी वई सही सुकी भी वई अकुल असा के मिड़े घटा असा के खबर ना है त तवा जा ॾींहं बि ॿिया आहिनि त तवा जो रातियूं बि केॾियूं आहिनि अल्लाह जे वलीअ जे उर्स में आया विया सुभान अल्लाह चवंदो मुर्शिद पंहिंजे सां जेका अक़ीदत आहे न उहा मज़बूत कयो जेको बि मुरीद आहे असांजे मुर्शिद हज़रत तीसर रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला ने फरमायो आहे मरंदे कब्र में तुझे मदद जे लाइ केर भी नहीं दो माइट दफन करे आया दोस्त वापस आया वया औलाद वापस थी वयो जेकरे कब्र में तुझे मदद जे लाइ दो जे मुर्शिद तामिल दी तो तामिल वरती होंदी अना मुनकर नकीर सवालन जवाब जे लाइ पो पहुचंदा तामिल मुर्शिद मदद जे लाइ कब्र में फिर हज़रत नवाब औलिया गौसुल आलमीन फरमायो पुटाए से हा वे जो थी वे जाता बी हो पर कपड़ा बदल कोनल आला कोनल कपड़ा सगा सुका लगा पिया हन आया भागुर में वठी पाण फरमायो पुट हाने तू वञ असा तो के सिंध जो नवाब करे था मोकलियो और सुभान अल्लाह जो
मां चयो त शागिर्द उस्ताद खे पढ़ाइण जे लाइ लक़ब ॾेई छॾींदा आहिनि भला मुरीद पंहिंजे मुर्शिद खे लक़ब ॾेई छॾींदा हे त मसलो अजीब लॻो पियो आहे लक़ब जंहिंखे मिले थो उहो मुरीद आहे ऐं ॾियण वारो मुर्शिद आहे फरमाईंदा वञ मां तॾहिं अर्ज़ु कयो त औलिया जो नवाब हज़रत नवाबुल औलिया खे ऐं मुरीद कोन बणायो इहो लक़ब ॾिनो त पंहिंजे मुर्शिद हज़रत गौसुल आलमीन मोहब्बत वरी से अहिड़ी हज़रत गौसुल आलमीन जे फर्ज़ंद जी ही शादी हज़रत नवाबुल औलिया खे फरमायो पुट हाणे असां ॿाहिरि था वञूं जंज वठी पंहिंजे पुट खे पढ़ाइण जे लाइ इन हवेलीअ जी हिफ़ाज़त निगरानी तोखे ॾियो था वञूं हाज़िर सही ज़ाहिरा मुरीद हो दिल में ख्याल थो त साईं शादीअ ते ऐं शादी बि साईं जे साहिबज़ादे जी ऐं मुरीद हिते कीअं रहां दिल में ख्याल थियो हूंदो त मां बि साईं सां गॾु उते गॾिजी हलां पर साईं त निगरानी ॾेई वियो घर जी हवेली जी हज़रत नवाबुल औलिया हज़रत गौसुल आलमीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वञण खां बाद में साईं वञी उन ॻोठ में पहुता जिथे शादी हुई हज़रत नवाबुल औलिया छा कयो मुर्शिद जे हवेलीअ खे खणी उन ॻोठ में जंहिं ॻोठ में शादी हुई जंहिं घर में शादी हुई उन घर जे भरिसां पंहिंजे मुर्शिद जी हवेली गॾाए वञी रखी ज़ोर सां सुभान अल्लाह चओ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती आसिफ बिन बरखिया जेकॾहिं परे खां बल्कि सजे तख्त खे हज़रत सुलेमान जे अॻियां आणे सघे थो त हुजूर जे उम्मत जे औलिया में भी अल्लाह उहा कुव्वत रखी आहे उहा ताक़त रखी आहे हू सुलेमानी उम्मत जो हज़रत सुलेमान नबी जो वली हो हे मुहम्मदी वली आहे जे अॼु नबियनि जे उम्मतुनि में इहा ताक़त अची सघे थी त मदीने वारे जे उम्मत में बि अहिड़ा वली आहिनि जो करामतूं ॾेखारे था सघनि शादी की खत्म हज़रत नवाबुल औलिया साॻी जगह खणी उते पहुचाए ॾिनी हज़रत गौसुल आलमीन मोटी आया हवेलीअ में आया ॾिठो सभु आहिनि पर बानी हिकिड़ी कान्हे नवाबुल औलिया खे फरमायो तोखे असां निगरानी जे लाइ मुक़ररु कयो हो बानी घर में असांजी हिकिड़ी ख़ादमा मौजूद न आहे हज़रत नवाबुल औलिया जो कयो कि भला जॾहिं अवां शादी ते विया रहिजी मां बि कोन रहियो सघियो हुउसि अवां जे हवेलीअ खे खणी मां उन जाइ ते पहुचायो हो जेतिरा ॾींहं अवां उते हा 2 ॾींहं हा 3 ॾींहं हा मां बि शादीअ में हुयुसि हवेली बि उते ई हुई जॾहिं अवां वापसि थिया हवेलीअ जी चकी खणी मूं साॻी जाइ ते मुल्तान में आंदी आहे पाण फरमायो बानी मौजूद कोन्हे खादमा मौजूद कोन्हे अॼु कंहिं क़िबला हवेली त वापसि कयमि पर खादमा शायदि उते रहिजी वई मेरी तवज्जो कयो जे खादमा न रहिजे हा त या करामत ज़ाहिर कीअं थिए हा चओ जोर सां चओ ॻाल्हि त ढकल रहे हा न या नवाबुल औलिया खे ख़बर या हज़रत गौसुल आलमीन खे ख़बर बानी उते रहिजी वई त करामत ज़ाहिर थी मुर्शिद जी त करामत आहे ई आहे पर करामत या मुरीद जी आहे चओ सुभान अल्लाह ऐं उहो नवाबुल औलिया वक्त जो बादशाह हो हज़रत गौसुल आलमीन खे अर्ज़ु कई घरवारीअ खे ॾिनी तलाकूं 3 शरई मसइलो आहे त 3 तलाकूं हिक टाइम ते ॾियण शरन जाइज़ न आहे हराम 3 तलाकूं हिक टाइम ते ॾियण गॾे ॾियण हिकिड़े कल में सां ॾियण 3 तलाकूं हिक टाइम ते ॾियण वारो गुनाहगार थींदो पर जेकॾहिं कंहिं माण्हू ॾींदियूं त तलाकूं थी वेंदियूं जेके गैर मुक़लद लॾो आहे न हिकिड़ी असां वटि फतवा आई मूं ॾिठो उन में लिखियो त तव्हांजे पंहिंजो हाशिए तहतावी में लिखियो पियो आहे जेको दुर्र मुख़्तार जे मथां हाशियो आहे उन में लिखियो पियो आहे त 3 तलाकूं हिक टाइम ते ॾियण हराम आहे गुनाह जो कमु आहे जॾहिं गुनाह जो कमु आहे त माना थियूं ई कोन तव्हांजे किताब हनफियुनि जे किताब में लिखियो पियो आहे बेवकूफ़नि खे इहा ख़बर कान्हे असांजो मसइलो ई आहे त भई हराम आहे जाइज़ न आहे हिक टाइम ते 3 तलाकूं न ॾिबियूं ॾियण वारो गुनाहगार थींदो पर
अगर जेकॾहिं कंहिं ॾिनियूं त तलाकूं थी वेंदियूं हराम हुजण सां उन ते वाक़ियूं न हुजण ते को फ़र्क़ु कोन पवंदो। उनजो कोई मिसाल मां तव्हांखे ॿुधायां। अॼु रमज़ान शरीफ़ थो अचे, जंहिं माण्हू रोज़ो रखियो उनखे रमज़ान जे ॾींहं में रोज़े जे हालत में खाइणु नाजाइज़ आहे, हराम आहे। पर जेकॾहिं खाधो कंहिं खाधो त रोज़ो भॼंदो या कोन भॼंदो? रोज़ो भॼी पवंदो। हालांकि खाइणु हराम आहे, रोज़ेदार खे खाइणो कोन्हे, जाइज़ कोन्हे उनजे लाइ खाइणु, पर खाधे ई रोज़ो भॼी पवंदो। इहे हिकु टाइम ते 3 तलाक हुजण जाइज़ न आहिनि। ॾियण वारो गुनहगार थींदो, पर तलाकूं उन जूं वाक़ियूं थी वेंदियूं। पोइ शरीयत में तरीक़ो आहे, जंहिं माण्हू 3 तलाकूं ॾिनियूं उन लाइ तरीक़ो इहो आहे त हलालो कराए, हलाले खां बाद में पोइ जाइज़ आहे। माना इद्दत पूरी थिए, औरत ॿिए सां वञी निकाह करे, उहो उन सां गॾु बि थिए, ज़ाल मुड़ुस वारा हक़ अदा बि करे, बाद में पंहिंजी मर्ज़ी सां तलाक बि ॾे ऐं पोइ इद्दत गुज़ारे, पोइ बाद में पहिरें मुड़ुस जे लाइ माई हलाल थी वेंदी। हाणे थिए वक़्त जो हो वॾो बादशाह अची हाणे कंहिंखे ॾियां, अची हज़रत गौसल आलमीन वटि वेठो, चइसि मां तव्हां सां शादी कराइण थो चाहियां। फरमायो त मां ईअं कोन कंदुसि जेसिताईं माईअ जी पंहिंजी मर्ज़ी न हुजे। अमी वॾेरा रुगो इन चक्कर में हूंदा त मिड़ई असांखे हलाल थी खपे, पर हिन में शर्त न आहे लॻाइबो। अॻे सां त भई ज़रूरी तूं तलाक करे ॾे, न ॾे हुनजी मर्ज़ी आहे, ॾे त पंहिंजे मर्ज़ी सां ॾे, नथो ॾे त हुनजी मर्ज़ी आहे। छो त हदीस में आहे त जंहिंजे लाइ हलालो करायो थो वञे या कराईंदड़ आहे उन्हनि ते लानत चई वई आहे। उन्हनि जे लाइ जेकॾहिं क़िस्म जा शर्त रखंदा आहिनि, शर्त न आहे रखणु। अॼु शादी कर, सुबुह तोखे तलाक ॾियणी थी, पंहिंजे मर्ज़ी सां करे, पंहिंजे मर्ज़ी सां ॾे। गौसल आलमीन फरमायो उनजे मर्ज़ी सां, सही ठीकु आहे, निकाह त थी वियो, माई साईं जे सुबत में बि आई, पर अर्ज़ु कयो त क़िबला मूंखे छॾणो न आहे, जेकॾहिं तव्हां मूंखे छॾींदो त बिला सबब छॾींदो, मुंहिंजो कहिड़ो हिन में गुनाह हो जो तव्हां मूंखे छॾियो, जेकॾहिं छॾींदो त पोइ क़यामत जे ॾींहुं मां तव्हां ते दाहींदुसि। फरमायो असां कोन था छॾियो, बचाव काट जी पियो। हज़रत गौसल आलमीन खणी बंदि कराई। हज़रत नवाबुल औलिया से मुरीद हो, गैरतमंद मुरीद हो, चो सुभान अल्लाह, ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। मुरीद जंहिंजा बि हुजो पर गैरतमंद मुरीद हुजो। मुर्शिद हिकिड़ो निहारे वरी सॼे मुल्क ॾे, अदब सभिनी जो कबो, बैत हिकु जी हूंदी, चओ सुभान अल्लाह। अदब हर अल्लाह जे वली जो कबो, पर मुर्शिद हिकु आहे, जेको आहे सो ई आहे। अदब तज़ीम हर अल्लाह जे वली जी कबी। छो त पीछे रोज़े वारा फरमाईंदा, जेको पंहिंजे जो अदब करे, ॿिए जे मुर्शिद जो अदब न करे, इन पंहिंजो बि कोन कयो, इन पंहिंजे जो बि अदब कोन पियो, बेअदब। अदब इहा त अल्लाह जा वली सभु हिकु जिस्म ऐं जान वांगुरु आहिनि, जंहिंजी बैत कई थी मुरीद उन जो आहे, पर अदब अल्लाह जे हर वलीअ जो कयो। हज़रत नवाबुल औलिया छा कयो, हिकिड़ो करो खयो, बदनो खयो, हिकिड़ो पाणी खणी पाणीअ ते अचे बीठा, पाणी खणी बदने में विधो, अल्लाह जो कयो कुदरत ॾिसो। हज़रत नवाबुल औलिया जी करामत ॾिसो। मुल्तान जो पूरो पाणी उन बदने करे में बंदि थी वियो। माण्हू खूह ते वञण पाणी कोन्हे, तलाव ते वञण पाणी कोन्हे, दरिया ते वञण पाणी कोन्हे, हेठि खोटनि पाणी कोन्हे, किथे बि पाणी मौजूद कोन्हे। पाणी आहे त नवाबुल औलिया जे करे में आहे, पाणी बंदि थी वियो, माण्हू शिशुदर ऐं परेशान थिया। हज़रत गौसल आलमीन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अर्ज़ु कयो, नवाबुल औलिया वटि हली आया, साईं पाणी कोन्हे। गुज़रे फरमायो पाणी मूं करे में बंदि करे छॾियो आहे, जेसीं ताईं मुंहिंजो मुर्शिद आज़ाद न थींदो, मुल्तान वारनि खे पाणीअ जो कतरो बि कोन मिलंदो। पाणी तॾहिं मिलंदो जॾहिं मुंहिंजे मुर्शिद खे आज़ाद कंदो। ओना आज़ाद कयो, बुज़ुर्ग पाणीअ जो करो जो हारियो, पहिरियां भरियो हुयो, मुल्तान जो पाणी करे में अची वियो, खणी जो छो ॾियूं त सॼो पाणी मुल्तान में तक़सीम थी वियो।
अल्लाह वारनि जो करामतूं आहिनि जे बुजुर्ग जे तव्हां सां उर्स मुबारक में आया आहियूं अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।